राजकोट में स्मॉल ट्रेडर्स एसोसिएशन जे सॾ ते मुख़्तलिफ़ वापारी तंज़ीमुनि, सियासी, समाजी अॻुवाननि ऐं कारकुन शहरनि पारां शहर में वधंदड़ बदनामी ख़िलाफ़ शीज़ान चौक खां हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी। प्रेस क्लब अॻियां एहतिजाज बैदि कोटूमोटू चौक ते अनिल कुमार गिरनाणी, तालिब सूमरो, सराफा एसोसिएशन अॻुवान असगर शेख, रमेश लाल, मुरलीधर, शहरी इत्तेहाद जे सदर वाह पंदराणी, वापारी अॻुवान वज़ीर खोसो, ज़ुल्फ़कार मक्सी, कासिम सूमरो, इमरान शेख, सरदार बिरोई, अलादात कुश्क, कासिम सूमरो, ज़ुल्फ़कार मीरजत, शबान जमाली जी अॻुवानी में शामिल हाणी धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर में बदनामी वधी पई वई आहे। ॾोहारी सरेआम ॾींहं ॾिठे जो वापारियुनि खे जंगल माल बणाए लखें रुपया फुर करे फरार थी विया आहिनि। शीज़ान चौक खां 2 महीना अॻु वापारी रमेश लाल जी दुकान तां फ़ोरू 9 लख खां वधीक कैश रक़म फुर करे विया, पर हिन वक़्त ताईं फ़ौरन गिरफ़्तार करण समेत पुलिस फुर थियल रक़म वापसि न कराए सघी आहे। उन्हनि चयो त पुलिस इंतज़ाम खे ॾोहारियुनि जा CCTV फुटेज पिण ॾिना आहिनि, पर पुलिस इंतज़ाम हिन वक़्त ताईं को बि तहरीक न वरितो आहे। उन्हनि चयो त बदनामी सबबि शहरी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि था ऐं बदनामी ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणिजी विया आहिनि। अॻुवाननि SSP कमर शदात कोट समेत ॿियनि वस वारनि खां शहर में बदनामी ख़िलाफ़ अमन करण बराए वापारियुनि खां फुर थियल रक़म वापसि कराइण, मुलज़ ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे वापारियुनि में पकड़ बेचैनी ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे। जॾहिं त धरणे दौरान DSP शदात कोट मुनीरम भुगटी धरणे वारे हंधि पहुची अॻुवाननि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़तमु करायो, जंहिं बादि वापारी अॻुवाननि DSP जे यकीन ॾियारण बादि 8 ॾींहनि ताईं एहतिजाज मुलतवी कयो वियो।